अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीधे आयो अत्यार न्यूज़ माया मोहम्मद उमर शंपानी नाज़रीन सक्कर में के आम खबर दींदा आहियूं त सक्कर में एरीगेशन के मुलाज़िमन ग्रुप चौक का एहतजाजी रैली चीफ एरीगेशन हाफिज़ आदो मुतालबन के मनता लाइ धरणो आयो हुयो। वधीक मालूम कंदासीं अत्यार न्यूज़ जो सीओ आदम शंपानी खां। जी आदम शंपानी, छा तस्वीर आहिनि? जी बिल्कुल, हिन वक्त मौजूद आहियां चीफ हाफिज़ सक्कर एरीगेशन के ॿाहिरां, जिते मुलाज़िम पंहिंजे मुतालबनि जे मनता लाइ एहतजाज करे रहिया आहिनि। वधीक उन्हनि खां पुछंदासीं उन्हनि जो छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अब्दुर्रहमान जमाली, सदर सखर बिराज डिवीज़न एरीगेशन एम्प्लॉइज़ यूनियन सखर। असांजो एहतजाज इन जे लाइ आहे जे त ताज़ो दरख़्वास्तूं वसूल थियूं आहिनि ग्रेड 1 खां ग्रेड 4 ताईं, जेके अपॉइंटमेंट थी रही आहे, जंहिंजो कमेटी जेको आहे त मुक़ररु कई आहे चेयरमैन डी सी साहब खे कयो वियो आहे। ऐं असांजा जेके एरीगेशन जा अफ़सरान आहिनि उनखे इन खां परे रखियो वियो आहे। असांजो इहो मुतालबो आहे त इंटरव्यू हुजनि या उन खां बाद में अपॉइंटमेंट हुजे, असांजे एरीगेशन जा जेके ऑफिसर आहिनि उन्हनि जे हवाले कयो वञे। ऐं इन अपॉइंटमेंट में जेका असांजा रिटायर थियल मुलाज़िम आहिनि उन जी औलाद खे बि इन में शामिलु कयो वञे ऐं इन में जेको आहे त भर्ती कयो वञे ऐं लोकल एरिया जा माण्हू अपॉइंटमेंट कया वञनि। जीअं त अॻु में 2011 ऐं 12 में जेके अपॉइंटमेंट कई वई उहे बि पीरनि ऐं मीरनि जा माण्हू आहिनि जेके हुननि जे बंगलनि ते कमु करे रहिया आहिनि। जीअं त असांजो इदारो तबाह थी रहियो आहे, हिन वक़्तु बि अहिड़ी साज़िश कंदे ऐं इहे नौकरियुनि जो अमल DCO साहब जे हवाले कयो आहे, जंहिंजे करे असांजो इहो मुतालबो आहे त असांजे एरीगेशन अफ़ीसरनि जे हवाले इहो कयो वञे ऐं असांजे एरीगेशन जा अफ़ीसर जेके आहिनि अहिड़े हिसाब सां पंहिंजे इदारे खे मद्देनज़र रखंदे ऐं इंटरव्यू कंदा ऐं उनजो जेको आहे त अपॉइंटमेंट कंदा। जी अस्सलाम वालेकुम, मोहम्मद कवी चेयरमैन। असांजो 8 महीनो आहे, इंजीनियर साहब न आहे, AC साहब न आहे, कोई कमु कार नथो थिए, मशीनरी बीठियूं आहिनि, कोई बि कमु कार नथो थिए, ऑफिसर ई कोन्हे को। चीफ साहब खे माना चऊं था त इहो असां ते महिरबानी करे। जी बिल्कुलु, हिननि जो चवणो हो त असांजा मुलाज़िम ऐं ॿियनि खे हिते भर्ती कयो थो वञे, असांजे औलादनि खे नथो भर्ती कयो वञे। कैमरामैन इरफान बलोच सां गॾु आदम शंपाणी, हथियार न्यूज़ सखर।